साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। मुसलसिल शेख हसीना वाजिद जी अवामी लीग पार्टी के ख़िलाफ़ बांग्लादेश अवाम के मुज़ाहिरनि जो जेको सिलसिलो जारी रहियो ऐं उहा वेढ़ उनजे करे जारी रही तो 1971 में जिन फ़ौजिन जंग में हिस्सो वरितो हुयो उन्हनि ॿारनि जे लाइ कोटा सिस्टम तहत 30% नौकरियूं उन्हनि फ़ौजिन जे पुटनि खे ॾिनियूं वेंदियूं। नौजवान निकिरी आया। रिज़ल्ट इहा आई आहे त सुप्रीम कोर्ट उन में मुदाख़लत कई आहे ऐं सुप्रीम कोर्ट चवे थी त इहो जेको 30% कोटा सिस्टम हुयो उनखे असां ख़तमु था कयूं। हाणे फ़क़ति 7% कोटा सिस्टम हूंदो ऐं 93% ओपन मेरिट हूंदी। ओपन मेरिट हूंदी। हींअर ताईं मुज़ाहिरीन एहतजाज कंदड़ 133 माण्हू उते शहीद थी चुका आहिनि ऐं हिन ऐलान खां पोइ बि जेके मक़तूलीन शोधा जा जेके वारस आहिनि उहे पंहिंजो एहतजाज ख़तमु करण लाइ तयारु कोन्हनि ऐं हू चवनि था त जेके असांजा माण्हू मुआ आहिनि उहे नाइंसाफ़ी जे बुनियादनि तहत मुआ आहिनि। इहा आहे बाशऊर क़ौम जी जदोजहद जेका फ़क़ति 5 ॾींहं महिनत कयूं। 5 ॾींहंनि जी महिनत हुननि 133 माण्हू त शहीद कराया। छो त जेसिताईं तव्हां रतु न ॾींदव, जेसिताईं तव्हां क़ुर्बानी न ॾींदव, जेसिताईं तव्हां ज़िंदगी न ॾींदव तेसिताईं तव्हांखे कामयाबी न मिलंदी। इन ते मां केतिरा दफ़ा ॻाल्हाईंदो रहियो आहियां त इहा ॾिठी तव्हां बांग्लादेश में इहा कामयाबी अवाम जी कामयाबी वज़ीर आज़म जे पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ ज़िंदगियूं ॾिनऊं। 133 ज़िंदगियूं हुननि ॾिनियूं पर जेको 30% कोटा मुक़ररु थियल हुई 1971 जे जंग में विढ़ंदड़ फ़ौज जे लाइ उहा फ़क़ति हाणे 7% थी बची ऐं 93% जेका आहे उहा ओपन मेरिट ते नौकरियूं मिलंदियूं। उन करे अचो त साथियो, ज़िंदगियूं अर्पण जो वचन करियूं, विढ़ण जो वचन करियूं, लड़ण जो वचन करियूं, मुज़ाहिमत जो वचन करियूं, झुकण जो वचन न कयूं, मुफ़ाहिमत जो वचन न करियूं। विढ़ूं, मुज़ाहिमत कयूं, लड़ूं, पोइ कामयाबी ऐं कामरानी तव्हां ई असांजा ज़रूरु क़दम चुमंदी। महिरबानी साथियो।